अस्सलाम वालेकुम साथियों, आहियां नसरुल्ला गडाणी। ॾींहों ॾींहुं बदमनी उरूज ते पहुचंदो पियो वञे। राति ई गणगी वारो वाक़ियो ॾिठो अथव। धाड़ेल कचे जा धाड़ेल शर हिते अची मीरपुर माथेले में पहुची फायरिंग करे ड्राइवरनि खे क़तल कयो वियो। केतिरनि गाॾियुनि जा शीशा टोड़िया विया, ट्रकनि खे गोलियूं हयूं वियूं। वरी साॻी उन टाइम जहानपुर जा रहवासी आहिनि, बस हेठि कयो बाबा, जहानपुर जा रहवासी आहिनि, सिजण बिरादरी जा। इन्हनि जो ट्रैक्टर फुर कयो वियो आहे मीरपुर माथेलो शहर मां। को ड्राइवर आहे जहानपुर जो मोहम्मद याकूब समय जो, उनखे अगवा कयो वियो आहे। न पुलिस आहे, न कानून आहे, न कानून जो वजूद आहे। ही निगरान सेटअप मुल्क जे मालिकनि जो आहे। मुल्क जे मालिकनि जा अफ़ाल ॾिसो, उन्हनि जे पंहिंजा जेके निगरान वज़ीर आहिनि उन्हनि जा अफ़ाल ॾिसो, जेके उन्हनि जा एजेंट आहिनि या उन्हनि जा मुक़ररु करायल करप्ट कामोरा ॾिसो, ऑफिसर ॾिसो। ज़ुल्म आहे यार हर तरफ़। अचो इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, इन्हनि जो छा चवणु आहे। कंहिंजो ट्रैक्टर फुर थियो आहे? साईं मोहम्मद ताहिर जो आहे, जहानपुर जो आहे। राति वियो आहे फैक्ट्री में, ओॾो मोटियो आहे। हाणे न ड्राइवर आहे न ट्रैक्टर आहे। हाणे असां NCB कराई आहे, ट्राली साबुत बीठी आहे। SP साहब खे असां इहो अर्ज़ु कंदासीं महिरबानी करे असांजो माण्हू बि बरामद कराए, ट्राली बि, इहो ट्रैक्टर बि कराए। न त असां वधीक रोडनि ते बि ईंदासीं, जेको असांजो रिएक्शन थींदो सॼो पुलिस ते कंदासीं। हिन महिल पुलिस SP अलाए कहिड़ा कहिड़ी मजबूरी ॿुधाए, कंहिं महिल कचे ॿुधाइनि था, कंहिं महिल काथे ॿुधाइनि था, कंहिं महिल काथे ॿुधाइनि था, कंहिं महिल काथे। हिन महिल महिरबानी करे तव्हांजी FIR न थी आहे? न FIR असां न कराई आहे। FIR ज़रूरु कराईंदासीं। ॾिसूं त SP साहब असांजे लाइ केतिरे हद ते वेंदो आहे, छा कंदो आहे, छा न कंदो आहे। न त असां छिजण बिरादरी समेजा गॾिजी हेॾो सारो तरक़ी करे वई आहे दुनिया। तव्हांखे एतिरी ॼाण न आहे जो का ॾोह थियण जी शर्त पहिरियों FIR कराइणो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, माण्हू अगवा थियल आहे। मां तव्हां सभिनी सां मुखातिब आहे। जेकॾहिं कोई कानूनदान कोई बीठो आहे त मूंसां ॻाल्हाए। 100 माण्हू 150 माण्हू बीठा आहियो। फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट आहे FIR, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट आहे। तव्हां हुनजी माण्हू तव्हांजो अगवा थियल आहे, तव्हां FIR कराइण लाइ तयारु न आहियो। जेसि ताईं FIR न थींदी रिकवरी कोन थींदी। जी चाचा छा चवंदो बाबा? साॻी ॻाल्हि आहे, जेका ॻाल्हि कई आहे इहा सही आहे, पर हाणे कीअं फ़रियादी चऊं त को साबूती थिए, को मसइलो हल थिए, को सुर थिए, को पहिरो थिए, को खुरो थिए, लीक ॻाल्हि थिए त पुलिस कंदी। पुलिस कंदी इहो कमु आहे पुलिस जो। सॼो कुझु पुलिस करे सघंदी आहे। असां छा कंदासीं? कमज़ोर माण्हू, ग़रीब माण्हू, माली ख़तरो बि आहे, जानी ख़तरो बि आहे। असां छा करे सघंदा आहियूं अगवा करण? हक़ीक़त इहो करे SP उनखे पावर आहिनि ज़िले जा। मतिलबु तव्हां FIR कयो त अञा अदाब में पओ, ॿिया माण्हू पंहिंजा अगवा करायो, घरनि में गैर महफ़ूज़ थियो। जी अदा मीरपुर में माण्हू छॾे आहिनि, गाॾी खसे आहिनि, माण्हू अगवा करे विया आहिनि। ॻोठ वारा तव्हां छा उन्हनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं FIR कराईंदो, कैमरे आहिनि, हर शइ लॻो पिया, पोइ ॻोठनि में तव्हां कीअं बची सघो जेकॾहिं तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ FIR करायो था पिया? त कुझु बि न आहे, पुलिस कुझु बि न आहे, को कानून को वजूद ई न आहे। को कानून सभिनी खे ख़बर आहे महर्ष घर मिल मां ट्रैक्टर आयो आहे, मीरपुर मां फुर थियो आहे। त बार बार तव्हां इहो दोस्तनि खे ॿुधाइण चाहियो पिया, मां तव्हांखे ॿुधायां थो। इहा ई ॻाल्हि आहे, महर्ष घर मिल खां ख़ाली थियो अचे पियो। 11-12 जो टाइम हो, एनी टाइम को अगवा फुर थियो आहे। बिल्कुलु सही हो। बस वारनि खे अपील कंदासीं त जेको आहे ट्रैक्टर माण्हू वापसि कराइनि। महिरबानी करे इहा। इहो नालो छा आहे वरी ॿुधायो जेको अगवा थियल आहे? हा, समीजा के बीठा आहे न भाउ? तव्हां समीजा आहियो? अच्छा, उनजी तस्वीर अथव? तव्हांजो छा थियो आहे उहो छोकिरो जेको अगवा थी वियो आहे? असांजो ॾोटरो आहे। राति खां पोइ गाइब आहे। ये अलाए रातों का खणी विया, अलाए कोई ॿिया खणी विया, ख़बर ई कोन्हे। केरु मिलियो तव्हांखे? SHO वग़ैरह कोई मिलियो आहे? DSP साहब मिलियो सूमरो। अच्छा, SP साहब अचे असांजो ही उनजी तस्वीर आहे जेको याकूब? हा सर, ड्राइवर आहे जेको ट्रैक्टर जो अगवा आहे। ही अगवा आहे? हा सर, इहो आहे। अल्लाहु अकबर। ट्रैक्टर कहिड़ो मॉडल आहे? कहिड़ी गाॾी आहे? 385 वॾी मेसी जंहिंखे चवंदा आहियूं, हा न? इहो ई मुतालबो आहे जो ट्रैक्टर बरामद करण ऐं मगवी खे इहो मुतालबो आहे। SP साहब एक्शन खणे, हरू भरू न असांखे बदनाम करे, न पाण ख्वार थिए। ट्रैक्टर बि असांजो मोटा आहे, माण्हू बि मोटा आहे। जी 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 जी, मिस्किन माण्हू आहे। असांजो ट्रैक्टर राति फुरजी वियो आहे। 8 बजे मां राब्तो जो आहे मार मेल ख़ुशबूर मां उन जो मां उनखे चयो पई रहिया उते, उहो पियो कोन्हे। राति अलाए कंहिं महिल फुरे आहिनि। असां मिस्किन में अलाह जी रोज़ी इन जे आसरे आहियूं। SP साहब अपील त इहो असांजो माण्हू बि मोटाए, गाॾी बि मोटाए, महिरबानी करे। ठीकु आहे दा, ठीकु आहे।
ये मुल्क के मालिकों के बदकिरदार देखें, निगरान हुकूमत भी उनका, यहाँ के अफसरान भी उनके, कैसी बदअमनी है। हर रोज लोग अगवा किए जा रहे हैं, हर रोज कत्ल किए जा रहे हैं, हर रोज कबायली तकरारों में लोगों को कत्ल किया जा रहा है। डकैतियां आम जाम है। डाकू कच्चे से वहां यहाँ शहर पहुंचकर मुसाफिरों पे फायरिंग करते हैं, मुसाफिर ड्राइवरों को कत्ल करते हैं। इतनी नाअहली मुल्क के मालिकान की, इनके लिए शर्म का मकाम है। आपसे तो फिर पीपल्स पार्टी वाले बेहतर हैं मुल्क के मालिकान हो। आपसे तो फिर पीपल्स पार्टी वाले बेहतर हैं। पीपल्स पार्टी दौरे हुकूमत में इतनी तो बदअमनी नहीं थी जितने आपके लोगों, आपके जो एजेंट है निगरान हुक्मरान, उनके हुक्मरानी में तो जुल्म की इंतहा है। न कानून है, न इंसाफ है, जुल्म ही जुल्म है। क्या चाहते हैं? सिंधी लोगों को बर्बाद करके, कत्ल करके, एक दूसरे को लड़ा के सिंध पे कब्जा करना चाहते हैं। वैसे भी आपका सिंध के ऊपर कब्जा है, हमारी जमीनों पे आपका कब्जा है, हमारे समंदर पे आपका कब्जा है, हमारे शहरों पे कब्जा है आपका, हमारे इदारों पे आपका कब्जा है, हमारे पहाड़ियों पे आपका कब्जा है, हमारे कारोबार पे आपका कब्जा है। शर्म की बात है आपके लिए। साथियों, थी सके थी लाइव वीडियो वध खां वध शेयर कयो। रात मीरपुर माथेले शहर में फाज़िल सिजण जो ट्रैक्टर फुर थियो आहे, मेसी 385 वॾो ट्रैक्टर। उनखां अलावा उनजो ड्राइवर मोहम्मद याकूब समय जो अगवा कयो वियो आहे। हिन महिल ताईं कंहिंजे मथे ते, कंहिं कामोरे जे मथे ते का जुए न चुरी आहे। हाणे मां बि थाणे खां अचां थो, कोई ऑफिसर वग़ैरह मौजूदु कोन हुयो। हाणे अदो चए पियो एस एच ओ मिलियो आहे। हाणे मूंखे ख़बर आहे एस एच ओ किथे आहे, पर हल उहदे वारनि जी मर्ज़ी आहे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिक ॿिए जो साथ ॾियो। हीअ जेके मुल्क जा मालिक आहिनि तव्हांखे इहे निपोड़े खाई वेंदा, बर्बाद करे वेंदा। घरनि में गैर महफ़ूज़ आहियूं। हाणे हिते मां प्रेस क्लब में वेठो आहियां त पिस्टल मुंहिंजे टेबल ते पियो आहे। एॾा असां गैर महफ़ूज़ आहियूं। शहरनि में गैर महफ़ूज़, ॻोठनि में गैर महफ़ूज़। वञूं त काॾे वञूं यार? अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।